दोस्तों शाद खोस व्लॉग यूट्यूब चैनल में खुश आमदीद। दोस्तों अॼु जी अपडेट ज़बरदस्त थियण वारी आहे। अॼु जी अपडेट में तव्हांखे ख़ुशख़बरी ॾियण वारो आहियां। पोयां एपिसोड तव्हां ॾिठा, नेक्स्ट एपिसोड जी ज़बरदस्त कहाणी ॿुधाईंदा हलूं तव्हांखे। आख़िर अॻी कहाणी ड्रामे जी छा थियण वारी आहे, यानी दुलाब जी अचण वारे किस्तनि जी कहाणी छा थियण वारी आहे, इन में छा थींदो छा न थींदो, सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे असांजे हिन यूट्यूब चैनल शाद खोस व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं शेयर कंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे दुलाब जा जेका अचण वारा एपिसोड आहिनि, इन्हनि में बसि हाणे मंसूर खान जी जीत ई जीत आहे। मंसूर खान हाणे शाहनवाज़ खान खां मार कान खाईंदो, यानी उन खां शिकस्त कान खाईंदो। ऐं पहिरियों शिकस्त उन घणी खाधी, शाहनवाज़ खान जे चालुनि में अची वियो। शाहनवाज़ खान आख़िरी दम ताईं वार करण जी कोशिशि कंदो मंसूर खान खे, राज़न वारनि जे मथां या मुराद जे मथां। बहरहाल उहो नाकाम ई थींदो वेंदो लगातार। पर शाहनवाज़ खान जेको आहे न, उन जी इहा कोशिशि हूंदी त मां मरदे मरदे बि कंहिं ॿिए खे मारी वञा, ईअं न मरां। ऐं मंसूर खान जी हाणे जेका जीत थींदी वेंदी लगातार, ऐं उहो ईअं ई, छो त उहो हक़ सच जे रस्ते ते हक़ सचारो आख़िर में ज़रूरु खटींदो आहे। इन जे करे मंसूर खान खे हाणे जेका बि सीन मिलिया ज़बरदस्त मिलियल आहिनि। इन्हनि में हू जीत ई जीत हूंदी, उनजी फतेह ई फतेह हूंदी। ऐं सभई सॼण दुश्मन उन जा ई थी वेंदा, उन सां गॾु साथ ॾींदा। असांखे ॾींदा इजाज़त, सुठा सुठा कमेंट ज़रूरु कंदा, लाइक सब्सक्राइब ज़रूरु करे छॾींदा। इहो बिल्कुलु फ्री हूंदो आहे दोस्तों। अल्लाह हाफ़िज़।